भाई ये हुसैनाबाद थाना हुसैनाबाद की हद है, मेन ऑटोबान रोड। और ये रोड के ऊपर जो ना वो मंशात आप देख सकते हैं, बिना किसी खौफ बिना किसी खतरे के ये बेची जा रही है। और यहाँ पे ये कहा जा रहा है कि ये इमरान वगन नामी शख्स है जिसने मोकल दे रखी है हुसैनाबाद थाने की हदूद में। आप जो चाय भेजो। आप देख सकते हो ये एक स्टॉल है, इस पे और कोई चीज़ नहीं है। ये यहाँ पे सिर्फ़ और सिर्फ मंशियात यानी कि इंडियन गुटखा, सफ़ीना, आदाब, जेड21, ये मैनपुरी का पूरा कट्टा और दूसरा ये पूरा कट्टा। चाचा ये किसकी केबिन है? किसकी केबिन है? केबिन तो मुझे किसकी है? केबिन तो मुझे किराए ते ॾिनल किराए ते ॾिनल आहे। ही कंहिंजी आहे? मोकल कंहिंजी आहे? तव्हां जेका चओ पिया मोकल आहे इमरान वगन, ॿियो केरु आहे? आदिल? हाँ आदिल केरु आहे? वो चए पियो जो वो कापरेट कंदा आहिनि, असां ही कंदा आहियूं। आप नाज़रीन तव्हां ॾिसी सघो था त ही हिकिड़ो चाचो बुज़ुर्ग आहे जेके ॾियारी ते रखियो वियो आहे, पर ही उन्हनि जो इल्ज़ाम पंहिंजे सिर ते खणे पियो ऐं चए पियो त मुंहिंजो केबिन आहे, बल्कि हिन जो पंहिंजो केबिन आहे। ही आदिल नाले हिकिड़े हमरा जो केबिन आहे, आदिल ऐं अनस। नंबर 2 हिते हैदराबाद हुसैनाबाद थाणे जी हद में जेको पुलिस जो करता धरता आहे उहो आहे इमरान वगन, जंहिं हिननि खे मोकल ॾिनी आहे त हैदराबाद जे थाणे हुसैनाबाद जी हदूद में तव्हां पैसा ॾेई कुझु बि सेल कयो, चाहे उहा मंशात हुजे या छा बि हुजे, तव्हां हलायो। तव्हांखे मुंहिंजे तरफ़ फुल मोकल हूंदी, पुलिस तव्हांजी तरफ़ कोन ईंदी। हे 2 कट्टा मैनपुरी जा भरियल आहिनि।